जिंदा है डॉक्टर, जिंदा है डॉक्टर, कल भी डॉक्टर जिंदा था, कल भी डॉक्टर जिंदा था, कल भी डॉक्टर जिंदा था, कल भी डॉक्टर आया था, आज भी डॉक्टर आया है, कल भी डॉक्टर आया था। नारे तकबीर। राशिद महमूद कदम बढ़ाओ, राशिद महमूद कदम बढ़ाओ, कायदा सिंध कदम बढ़ाओ, जहां तुम्हारे साथ है कायदा सिंध कदम बढ़ाओ, कायदा सिंध कदम बढ़ाओ। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम। ओ मदीना भोतारा, ओ मदीना भोतारा, ओ मदीना भोतारा। तो सब मुखातब हाँ, तुम के ताना प्यारे तो मदीन में तू जो था है जो तो साइन तहाबी तहा गयो। अगर निंदा ना है, अगर नशे में ना है, अगर जागे प्याओ आई निसर जी संघा थई तू तो थई जे करे तू जो दिल फैल न थे हार्ट अटैक न थे कहे मदीन मां तुझे जिले में तुझे शहर में हिनन लखन मानन संगत तो के बुधाए रहो हो तो मदीन की जमीन तहां जे हेठा खिसकी चुकी आ और जो मदीन ने रात करे रहो तो जमीयत उलमा इस्लाम जो है झंडो रात करे नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम। जिंदा है कबीयत, जिंदा है कबीयत। राशिद की सूरत में, खालिद की सूरत में, अमरोटी की सूरत में, खालिद जी की सूरत में जिंदा है कबीयत। नारे तकबीर। हजार जो मजमो बिला मुबारक नजर खुदे थी मानो नथा खुदन मां बहन हिनन नौजवानन के खराज तहसीन संगत सलूक तो पेश कया। कहा जो है पत्थर रायगा नबी इंशाअल्लाह, कहा जो है मेहनत रायगा नबी जो मां हुजा या न हुजा लफ्ज लिखी छड़ो। कहा की ये मंजिल इंशाअल्लाह सिंध के बागुर जे बाकन आजाद कराई दी। इंशाअल्लाह मुस्तकबिल हिनन गरीबन हिनन मिस्कीनन हिनन हारिन हिनन मजदूरन जो रोक जे रोके सके, रोक जे रोके सके। बोली गुल्ला मत घबराएं, मत घबराएं। ये मदीना असांजो इंशाअल्लाह, ये सिंध असांजो ऐं घणा असांजा वोट चोरी कया। ओ वोट चोरी करण वारो तहां सां मुखातब, ओ वोट चोरी करण वारो तहां सां मुखातब हां। ऐं उर्दू में तो मुखातब थियां जी तहां खे तर्जुमो कराइण जी ज़रूरत न पए, बराह रास्त न खे ॿुधी सघो। ओ वोट चोरी करने वालो सुनो, ओ मेरे पैसे चोरी करने वालो सुनो, ओ मेरे जमीयत के वोट को अक्सरियत से अकलियत में तब्दील करने वालों सुनो। अगर गुज़िश्ता इलेक्शन की तरह इस इलेक्शन में भी तुमने जमीयत के हक पर डाका डालने की कोशिश की, जमीयत का वोट चोरी करने की कोशिश की, तो सुनो फिर इलेक्शन कमीशन के सामने जलसे नहीं होंगे, फिर रोडों पर, रास्तों पर, चौकों, चौराहों पर मुजाहिरे नहीं होंगे। मैं वचन करता
उड़वाने की कोशिश की तो ये लाखों फर्जंदान तौहीद तुम्हारे दफ्तरों का घेराव करेंगे। हमारे वोट चोरी करने से पहले 10 मरतबा सोच समझ कर फैसला करना। इनको फिर तुम्हारे दफ्तरों से आने से कोई नहीं रोक सकता। अगर हमारा वोट चोरी किया गया तो इंशाअल्लाह हम आपको दिखाएंगे कि आवाम का वोट कैसे चोरी किया जाता है। मुझे मोहतरम दोस्तों, भाई भाई महकलाल बादशाह का दोहला दो भाई दोहला खोड़न खोड़न जो कहने में यो ख्याल खोड़न मानून जो कहने में यो ख्याल तो असमुल्ला इक्तदार चला मैदान असमुल्ला इक्तदार चला रोड ने रस्तन मां रब के गवाह बड़ा अल्लाह के हाथ नाज़ आने चमक असा मैदान ते इक़्तिदार चलाना असा जरा इक़्तिदार पाकना असा जी जरूरत ना असा जो मतमा है मंजर ना है असा जी तरजीह ना है असा जी ख्वाहिश ना है असा जरा इक़्तिदार ना करना असा इक़्तिदार में अच्छी करे इन मुल्क में कुरान जो कानून नाफिज करना चाहिए। कुरान मतलब उन कुरान जो कानून नाफिज करता चाहिए निंदे वालों जे कुरान जे निजाम जे तहत इंसान का इंसान कुत्तो भी भुखते न थो मरी सके असाड़ो निजाम था चाहिए। अजे कुत्ता कठे हो इंसान कठे हो मुझा नौजवान कुंधल कुश्ती रहा एमपीए पार्लियामेंट मेंबर नौजवान गोलियों कत्ल करे रहा है अजी एमपीए मासूम न्याय का कत्ल करे रहा है न्यायों तो महफूज ना है अच्छो रखो एक तो मिलो नौकरी तो मिली रोड मजदूरी का रखा पो बिन वक्तन जी मानिए जरा परेशान अज गरीब भुख जे करे खुदकुशी करे रहे हो अज हालत किया है अस्पताल में इलाज न थो मिले मरा के लिए अजीब ॻाल्हि ॿुधायां मूंखे सच जवाब ॾिजो कूड़ न ॻाल्हाइजो छा बदीन जे अस्पतालनि में तव्हांखे मुफ्त में इलाज मिले थो अब जे करे मिले थो त ॿुधायो कूड़ न ॻाल्हायो ये जगह पीछे तव्हांखे मिले तो बदीन में मुफ्त में इलाज बाबा ये हथ ॾिसण तो चाहिए जेके मिले तो हथ न खड़े जेके नथो मिले वो हथ खड़ो छो त रिपोर्टिंग वारा रिपोर्ट वठा छा तव्हांखे बदीन जे अस्पतालनि में इलाज मिले थो तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे बदीन जो हे तवज्जो सां ॿुधो मूंखे तवज्जो सां ॿुधो तव्हांजे बदीन में हर साल तव्हांखे बोनस्टान पैरासिटामोल पेनाडॉल थैली सुई सिरिंज जे लाइ हर साल बदीन के रुगो गरीबन के दवाऊं इलाज ॾियण जे लाइ 2 अरब 39 करोड़ 17 लख 37 हजार रुगो बदीन जे अस्पताल के पैसा था मिलन 2 अरब 39 करोड़ 17 लख 37 हजार रुगो हिकड़े जिले बदीन जे अस्पताल के साल में था मिलन 13 साल पीपल्स पार्टी जे हुकूमत के थिया घणा थिया 13 साल में पैसा घणा थिया रोज हर साल जा 2 अरब 46 करोड़ घणा थिया 35 अरब सोच में कही ये तकरीबन 35 करोड़ अरब तहांजे 13 सालन में तहांजे बदीन में रुगो 35 अरब रुपया तहांजे इलाज जे लाइ ॾिना विया आहिनि 35 अरब 35 अरब एॾो पैसो आहे सॼे बदीन खे बिल्डोज़र हणी ड्राहे पट करे दुबई जहिड़ो ॿियो बदीन ठाहिजे हा त ठही वञे हा अञा बि पैसा बची पवनि हा रुगो हिकिड़ी अस्पताल जे मद में एॾी वॾी करप्शन कई वई आहे
अज स्कूल ने 60 लाख ॿार सिंध में तालीम का महरूम आहिनि। अज सिंध जा ॿेट, सिंध जा जज़ीरा, सिंध जूं ज़मीनूं खपायूं पयूं वञनि। अज न्याणियुनि जे इज़तुनि खे तार तार कयो पियो वञे। अज कराची में, सखर में अल्लाह जे घरनि मस्जिदुनि खे बिल्डोज़र हणी करे भलिया पेट कयो पियो वञे। मस्जिद ख़ैर महफूज़ थी चुकी आहे। मस्जिद खे बिल्डोज़र तहां ॾिठो ॿ ॾींहं पहिरियां कंबर में क़ुरान खे गोली हणी क़ुरान खे शहीद कयो। ओ निंदे वारो क़ुरान खे गोली लगी आ। कल सुभाणे क़यामत जे ॾींहुं हे क़ुरान तहां खां पुछंदो त मांखे गोली लगी हुई, तहां मुंहिंजो केस विढ़ियो या न विढ़ियो। अॼु असां इक़्तिदार जे लाइ न बीठा, अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम जे लाइ बीठा आहियूं। क़ुरान जे कानून जे लाइ बीठा आहियूं। मुस्तफ़ी निज़ाम जे लाइ बीठा आहियूं। सिद्दीक़ी, फारूक़ी, उस्मानी, हैदरी दौर जे लाइ बीठा आहियूं। ऐं इंशाअल्लाह अल्लाह जे मदद सां हिन सिंध खे बादल जे पातल मां आज़ाद कराए हिकु दफ़ो ॿीहर बाबुल इस्लाम बणाईंदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? आहे को इंशाअल्लाह चवण वारो? अॼु असां मैदान ते बीठा आहियूं त तहां जे ग़रीब मिस्कीननि हारिन मज़दूरनि जे लाइ बीठा आहियूं। अॼु ग़रीब जे पुट जे लाइ बीठा आहियूं। अॼु अमीर कामी तरखीदो पियो वञे। कल ताईं जेका साइकिलनि ते घुमंदा हुआ अॼु जहाज़नि हेलीकॉप्टर में बंगलनि जा मालिक आहिनि। अॼु हालत इहा आहे जो मां कसम खणी थो चवां हे क़ुरान साम्हूं मांजी ॻाल्हि ग़लति साबित थिए मुंहिंजी सज़ा गोली आहे। सिंधियो तहां जे सुतल ज़मीर खे जाॻायो थो, तहां जे अंदर जे इंसान खे जाॻायो थो, तहां जे दिल जे दरवाज़े ते दस्तक कयो। क़ुरान साम्हूं पिया ज़िमेदारी सां थो ॻाल्हायां। जेकॾहिं कूड़ साबित थिए मुंहिंजी सज़ा गोली आहे। इन्हनि भतारनि, इन्हनि खाननि, इन्हनि नवाबनि, इन्हनि सरदारनि, इन्हनि एमएलए, इन्हनि एमपीए, इन्हनि हुक्मराननि जे घरनि में बीठल कुत्ता भी गोश्त था खाइनि, कुत्ता भी खीर था पीअनि, लेकिन निंदे ऐं बदीन जे ग़रीब खे दाल भी मुयसर नाहे, पटालो भी मुयसर नाहे। छो? इन्हनि ये पैसा काॾों आंदा आहिनि? इन्हनि ये महलात काॾों ठाहिया आहिनि? हे क़ौम जो पैसो, हे सिंध जो पैसो, हे ग़रीब मिस्कीन हारिन मज़दूरनि जो पैसो। ऐं इंशाअल्लाह ॿुधो वञो नवाबो, सरदारो, धरतीअ जा ख़द्दारो, तव्हांखे हिसाब ॾियणो पवंदो। ऐं इंशाअल्लाह तव्हांजा पिप फाड़े करे हिन क़ौम खे उन हक़ जमीयत उलमा इस्लाम ॾियारी आहे को इंशाअल्लाह चवण वारा। थोड़ी आस्ते इंशाअल्लाह चऊं त थाणेदार ॿुधी वठे। आस्ते इंशाअल्लाह चऊं त वॾेरे खे आवाज़ पुॼी वञे। आस्ते इंशाअल्लाह चऊं मथां भोतारे एमएलए एमपीए ताईं तव्हांजो आवाज़ पुॼी वञे। छा तव्हां जमीयत उलमा इस्लाम सां गॾु हलण जे लाइ तयार आहियो? वे उछण जी इजाज़त है। हथ ॾेखारियो, रुगो हथ ॾेखारियो। अल्लाह तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे। ऐं अॼु निंदे मां माइक तन पिंडार मां उहो नारो बुलंद थिए जो जेका भोचार है हिकिड़ो ॿुधी वञ, पहिरियों जुमिलो ॿुधी वञ। उहो नारो बुलंद कयो तव्हांजा भोचार, तव्हांजा खान, तव्हांजा नवाब, तव्हांजा सरदार, तव्हांजा ज़ोरदारी, तव्हांजा ज़रदारी, तव्हांजे हक़नि ते धाड़ा हणण वारा, सिंध लुटण वारा, मस्जिदनि ते हमले करण वारा, मस्जिदनि खे बिल्डोज़र हणण वारा, न्याणियुनि जे इज़तुनि सां खेॾण वारा, मुंहिंजे नौजवाननि खे क़त्ल करण वारा, सिंध जा वसीला खपाइण वारा, उन्हनि जा नशा टुटनि, उन्हनि खे ख़बर पए त मुजाहिद मैदान ते अची चुका आहिनि। जेका इंशाअल्लाह इलेक्शन जे ॾींहुं पोलिंग जे बूथ में असां सां हिसाब बराबरि कंदा।